सिंधी मीडिया में वसीलन की घटताई हुजण बावजूद बेहतरीन तख्लीकी कम करण को सिंधी हिदायतकारन का सीखे। उन्होंने हिदायतकारन में आंगड़ियन ते गणन जेतरा नाला अची वञन था। जनपद की अणथक मेहनत से मीडिया के मटीरियल के मिट्टीअ मां सोन ठाहियो। उन नालन में ताहिर आराई जो नालो वही अहमियत रखे तो। ताहिर आराई जो नालो ऐं सिंधी मीडिया जो साथ लाज़िम मलज़ूम रहा। ताहिर आराई एक ही वक्त ड्रामन, गीतन ऐं फिल्मन के हिदायतकार हुजण सां गॾु एक बेहतरीन आइडिया मेकर, शफ़ीक उस्ताद जड़ो अगवान, इंतज़ामिया जो मोतबर नालो ऐं दोस्तन जो दोस्त हो। ताहिर आराई पंहिंजी फ़नी करियर की बाज़ाब्ता शुरुआत सिंधी मीडिया के हर दिल अज़ीज़ चैनल सिंध टीवी का मार्केटिंग मैनेजर तौर कई। पोइ हुन जूं तख्लीकी सलाहियतूं ताहिर आराई के एक कुर्सीअ ते वेहण ऐं मार्केटिंग के मसलन खां परे करे सिंध टीवी के प्रोग्राम मैनेजर की सीट ॾांहुं वठी आयूं, जिते हुन अहसन तरीक़े सां मैनेजमेंट के कमनि सां गॾु गीतन, प्रोग्रामन ऐं कुछ ड्रामन जूं हिदायतूं पिण ॾिनियूं। ताहिर आराई सिंधी मीडिया में सभी सिन्फुन ते तब आज़माई कई, पर हुन वीडियो सॉन्ग्स की डायरेक्शन में जो नालो कमायो ऐं शोहरत माणी, अड़ी शोहरत बे कंहिं भी डायरेक्टर के नसीब न थी। ताहिर आराई पंहिंजे कैरियर में अनेक पॉपुलर वीडियो सॉन्ग ॾिना, जंहिंमां जिए सिंध जिए, सिंध वारा जीअनि खे सिंध वासियुनि तरफ़ां वॾी मोट ऐं मनता मिली ऐं इन वीडियो सॉन्ग कामयाबीअ जा नवां रिकॉर्ड ठाहे वरिता। जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। ताहिर आराई सिंध टीवी के बुनियादी कारकुनन मंझा एक हो। हुन पंहिंजे सलाहियतुनि जो बूटो बारियो ऐं अनेक शागिर्द पैदा कया ऐं नवां चेहरा छोकरा तोड़े छोकरियों सिंधी मीडिया में मुतारिफ कराया, जिनमें सबा खान, शाइक नारेजो, मसरूर राजपर, सनम अब्बासी, हुमैरा मुग़ल, मुर्तज़ा मजबूर ऐं ॿिया शामिल आहिनि। ताहिर आराई सिंध टीवी तां वॉइस ऑफ सिंध जूं 2 सीज़न्स पंहिंजे हिदायतुनि में पेश कयूं, जिनके पूरी सिंध समेत सजी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि तमाम घणो सारायो। ताहिर जो जो शोबिस जो कैरियर है असो कठे स्टार्ट थो सिंध टीवी का, मुझे अज भी उहे बख्शन मेहरानी वालो दौर याद है। उन तमाम वो सिलसिलो एक हलो। ताहिर से मुझी दोस्ती जो न असो तो भाइरी रिश्तो हुयो। वो बुरदबार मानू तमाम बड़ी शख्सियत जै सिंधी मीडिया के, सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के नित नवा लाड़ा ॾिना, नवा स्टाइल ॾिना। वॉइस ऑफ सिंध उन वो कारनामो, उन अलावा खोड़ सारा सो बुरदबार मानू हुन पांजी जेके तकलीफ़ूं पाण ते महदूद रखियूं। कदें उन का बाकी आर्टिस्ट वांगुर पोस्ट न रखी तो मूंखे ये तकलीफ़ आहे, मूंखे ये तकलीफ़ आहे। असां सभु जेको शोबिस जो सॼो लॾो आहे सभु उन ते सोगवार आहियूं ऐं उन जे बाक़ी अॻिते सफ़र जे लाइ दुआ घुरायूं त अलाह साईं उन लवाकिन खे सब्र अता फरमाए। अलाह पाक ताहिर खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम ॾे। मौला जो मञण वारो हो, हरदम अली अली करण वारो हुयो। मौला उनखे काइनात मौला जो पंहिंजे करीब जगह ॾे पंहिंजे जन्नत में। ताहिर आराई मुझो वो भाव हो। सब उनके दोस्तन और भाइरन उन चाहींदड़ खे मुझी मग़फ़िरत की दुआ की अपील है। सिंध टीवी के लिए सिंध टीवी का उनके कैरियर की शुरुआत हो, पर सिंध टीवी की ईअं समझो सुञाणप ताहिर आराई हुयो। जो उते जेके उन गाना उन डायरेक्ट कया, केतरा उन डायरेक्टर पैदा कया, कैमरामैन तैयार कए, उन खाल नथो भरिजी सके। असांखे त अॼु अरबा जे ॾींहुं हर अरबा ते मैसेज ईंदो हुयो त संगत किथे आयो, शाम छा करिणो आहे। अॼु मैसेज आयो आहे इहो त ताहिर आराई असांखां हमेशह लाइ विछड़ी वियो। सच पुछो तो साम्हूं वेठो हूंदो हुनखे खिलाइण जी कंदा हुआसीं ॾाढी असां। सभिनी खे असांखे हैदर कादरी खे, मूंखे, गामू खे, अली गुल मला खे, सभिनी खे असां सॼी उमिरि हुनखे खिलायोसीं। आख़िर में उहो असांखे रोअंदो छॾे वियो। चवंदो हुयो त मुंहिंजी बीमारी जो कंहिंखे न ॿुधायो, मां बीमार आहियां न आहियां, तव्हां मज़ाक में बि कंहिंखे न चओ। मां नथो चाहियां त माण्हू परेशान थियनि मुंहिंजी बीमारी जो ॿुधी। पर हुनखे गुर्दनि जो मसइलो इहो हुयो सालनि खां वठी। असां ॾाढो हुनजो ख़ाल नथो भरिजी सघे। तमामु वॾी दुख जी लहर आहे असांजी सिंधी मीडिया में। ताहिर आराई हिकिड़ो वॾो नालो हो सिंधी मीडिया जो। हुन नयूं शयूं ॾिनियूं सिंधी मीडिया में।
सिंध खे नओं रंग ॾिनो हुन। उहो मौसीक़ी जे हवाले सां हुजे, तव्हांजे आइडियाज़ जेके प्रोग्राम आहिनि या ड्रामा, उन हवाले सां तव्हां ॾिसो त हुनजो हिकिड़ो वॾो कारनामो इहो आहे जेको जीअं सिंध जी सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरक वारा जीअनि, उहो तमामु वॾी दुनिया में हुन धूम मचाए, जेको असांजो सिंध जो हिकिड़ो स्लोगन थी वियो आहे। ऐं इहे वॾा खोड़ कारनामा आहिनि हुन जा। या हुन सावण फ़क़ीरवानी जेको कलाम गीत हो सिराइकी में, साको यार मनावणा आहे, उनखे अलावा असां हाणे हिकु धरती टीवी ते असां सां गॾु कमु कंदो हो ऐं तमामु वॾो हिकिड़ो मोहबत प्यारु करण वारो बर्दाश्त वारो माण्हू। असां हिन सिंधी मीडिया में अहिड़ो माण्हू न ॾिठो आहे जेकी एॾी बर्दाश्त हुजे ऐं हर कंहिंजा मेणा सहण हे हो, पोइ बि खिलंदो रहंदो हुयो। ज़ाहिर आहे ऊचायूं नीचायूं ईंदियूं आहिनि इदारनि जे तरफ़ां, पोइ हे हुनखे फेस कंदो हो। अॼु ॾाढी दुख जी लहर आहे। आम माण्हू बि जेके आम परस्तार आहिनि उहे, उन्हनि में बि ॾाढी जेको आहे सो दुख जी लहर आहे। असांखे तमामु दिली रंज पहुतो आहे। अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ ॾींदो मौला साईं। उनजे क्रेडिट ते कुझु ड्रामा ऐं टेली फिल्मूं बि आहिनि, जिन में ईद केजी थींदी, सरजस्ता सूर ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद शामिल आहिनि। कुझु साल पहिरियां ताहिर आराई खे शुगर जी बीमारी वकोड़े वई, जंहिंमां खेसि गुर्दनि जो आर्ज़ो थी पियो ऐं हुन गुर्दनि जी पेवदकारी पिणु कराई। 23 अगस्त 2021 ते संदसि तबियत ख़राबु थियण ते खेसि डाउ मेडिकल अस्पताल जे इंतिहाई निगहदाश्त वारे शोबे में दाख़िल कयो वियो, जिते 25 अगस्त ते सिंधी मीडिया जो हिकु रोशन ॾीओ हमेशह लाइ उझामी वियो। ताहिर पाण त मोकिलाए वियो, पर संदसि नालो हमेशह सिंधी माण्हुनि ऐं संदसि शागिर्दनि ऐं दोस्तनि जे दिलनि में रोशन रहंदो। हुन पोयरनि में हिकु ज़ाल ऐं पुटु अब्दुर्राफ़े छॾिया आहिनि।